मूं केतिरनि ई माइटनि खे चवंदे ॿुधो आहे त मुंहिंजे ॿार खे सिंधी सॼी सम्झ में ईंदी आहे पर ॻाल्हाइणु कान ईंदो अथसि। मां तव्हां खां पुछां थी त जॾहिं तव्हांजे ॿार खे सिंधी ॻाल्हाइणु नथी अचे हाणे त हू पंहिंजे ॿारनि खे सिंधी कीअं सेखारींदो, हुन सां सिंधीअ में कीअं ॻाल्हाईंदो? अॼु तव्हां पंहिंजे ॿारनि खे सॼो धन दौलत ज़मीनूं जाइदादूं सभु ॾेई था वञो, पोइ उन्हनि ॿारनि खे पंहिंजे सकाफ़त पंहिंजे कल्चर पंहिंजे ॿोलीअ खां छो था महरूम रखो? ॿारनि खे सिंधीअ में ॻाल्हाइणु ज़रूरी आहे। जे हू तव्हांजी ॻाल्हि नथा मञनि त हिकु सुहिणो तरीक़ो अथव, जॾहिं हू तव्हां खां ख़र्ची घुरनि था या कंहिं बि शइ लाइ कुझु पैसा घुरनि था त उन्हनि खे चओ सिंधीअ में चओ, सिंधीअ में घुरो ऐं इन बहाने हू ज़रूरु सिंधीअ में ॻाल्हाईंदा ऐं सिंधी सिखण में ज़रूरु कामयाबु थींदा। असीं ॿुधायो त अॼु खां वठी तव्हीं पंहिंजे ॿारनि सां सिंधीअ में ॻाल्हाईंदा न, कंदा न कोशिशि इहा? सिंधी ॿोली आहे असांजो मान शान ऐं असांजी सुञाणप।